अस्सलाम वालेकुम। वेलकम सालेबन एनसाइक्लोपीडिया। छाला खुश आओ तो भी सही है। हाणे पाण प्रॉब्लम कंदासीं। क्वेश्चन नंबर जेको आहे उहो 54 आहे। PST जे पास्ट पेपर में PST जे पास्ट पेपर में वरितल आहे ऐं मैथ पोर्शन जो ही सुवाल आहे। इनमें छा थो चए द प्रोडक्ट ऑफ 6a² b एंड 5b² विल बी। मतलब पाण के इन्हनि जी ॿिन्ही जी प्रोडक्ट मतलब इन्हनि खे पाण में ज़रब करिणो आहे, ही मालूम करिणो आहे। सफ़ा सवलो आहे। हिन खां पहिरियों बि असांजे प्रोडक्ट जे बारे में वीडियो अपलोड थियल आहिनि अलजबरा जूं। हुन में तक़रीबन अलजबरा जो सॼो चैप्टर आहे, इंट्रोडक्शन खां वठी आख़िर ताईं सॼो चैप्टर आहे। हुन जी मां लिंक हिन वीडियो जी डिस्क्रिप्शन में ऐं कमेंट में ॾेई छॾंदुमि। पूरे प्ले लिस्ट जी हू बि तव्हां ॾिसी सघो था। ठीकु आहे, ही बि करे वठो छो जी पास पेपर में आयल आहे, ज़रूरी आहे। सफ़ा सवलो आहे। हिन में पाण 6a² b ज़रबिया 5b² ज़रब में करिणो छा हूंदो आहे, ही पावर 2 मतलब स्क्वायर आहे। करिणो छा हूंदो आहे त जेका अददी मुंडा आहिनि, ही मतलब शुरू वारा जेका आहिनि, हिननि खे पाण में ज़रब करिणो आहे। ही ऐं ही शुरू वारा जेका आहिनि अंक, उन्हनि खे पाण में ज़रब करिणो आहे। छहनि खे 5 सां ज़रब कंदासीं त 3 थिया, 5 छका 3 थी विया। हुन खां पोइ यादि रखिणो आहे त साॻा जेकॾहिं वेरिएबल हुजनि त हुननि जे मथां वारी पावर पाण में जोड़ थींदी। हाणे हिते साॻा वेरिएबल कहिड़ा आहिनि, ए बि हिते बि आहे ऐं हिते कोन्हे। ए हिते आहे बाक़ी हिते कोन्हे, ऐं बी हिते बि आहे ऐं हिते बि आहे। हिन करे ए जी पावर में को तब्दीली न ईंदी, छो जो हेॾे आहे कोन्हे, ख़ाली आहे, त ए जे मथां पावर 2 हू साॻी रही। हाणे बी हिते बि आहे हिते बि आहे, त हिननि जी पावर जेकी आहे उहा पाण में जोड़ थींदी, ज़रब में पावर जोड़ थींदी। हिकु हिन वारो बी वारो ऐं 2 हिन बी वारा, सही थी वियो। हाणे वरी लिखी वठूं, ही 3 ए जे मथां स्क्वायर ऐं बी जे मथां क्यूब अची वेंदो, मतिलबु पावर 3 थी वई। सही आहे। 1 ऐं 2 3। सम्झ अची वियो? उम्मीद आहे सम्झ अची वियो हूंदो। को बि मसइलो हुजे तव्हां कमेंट में पुछी सघो। ऐं प्रैक्टिस लाइ तव्हां 6 जी मैथ में 7 जी मैथ में अलजबरा जो जेके पोर्शन आहे हू हिकु साल सॉल्व कयो, जीअं को बि तव्हांखे मुश्किल पेश न अचे। ॿी मिसाल पंहिंजी तरफ़ां करे वठूं। हिन में 3 वेरिएबल पाण खणी था वठूं। हिन खे ज़रब करिणो आहे पाण खे छा सां, x y z²। हिन सां ज़रब करिणो। ब्रैकेट जो माना भी ज़रब जी निशानी हूंदी, हिन जो मतलब भी ज़रब ही है। हाणे ॾिसो त हिन में भी x आहे, हिन में भी x आहे, हिन में भी y आहे, हिन में भी, ऐं हिन में भी z आहे, हिन में भी। ठीक है, मतलब सॼा वेरिएबल आहिनि। त साम्हूं अददी मुंडो कोन अथनि। ठीक आहे, कोन्हे इन जो मतलब है इन जे साम्हूं भी हिकु आहे, हिन जे साम्हूं भी हिकु आहे। ठीक आहे, हिक खे हिक सां ज़रब कंदासीं त को फ़र्क़ु न पवंदो, हू हिकु ई ईंदो जेको अलजबरा में लिखिबो न आहे। पाण ख़ाली जेकी आहे पावर हू जोड़ करे वठो। 2 x जे मथां पावर ही 2 ऐं हिन वारो 1 x वारो। ठीक आहे, हाणे इन जे मथां हिकु लिखियलु कोन्हे, बाक़ी कंसीडर कंदासीं इन जे मथां हिकु हूंदो आहे। ऐं हुन खां पोइ y आहे, y हिन वारो 1 ऐं हिन वारो 1, ऐं हुन खां पोइ z आहे, ही 3 हिन वारा ऐं 2 हिन वारा। ठीक आहे, हाणे इनखे फाइनल करे वठूं। 2 ऐं 1 3, x जी पावर थी 3 ऐं 1 ऐं 1 2, y जी पावर थी 2, 3 ऐं 2 5, z जी पावर थी 5। ठीक आहे, सवलो थी वियो। अञा पाण हिकु ॿी मिसाल करे वठूं। एक्स वाई के पाण खे ज़रब करिणो आहे छा सां, सही थी वियो। हाणे हिन जे साम्हूं त कुझु आहे न, इन जो साम्हूं मतिलबु हिकु आहे, हिते 3 आहिनि। हिकु खे 3 सां ज़रब कयोसीं त 3 थिया, हिकु 3 खे 3 थिया। हुन खां पोइ जेका वेरिएबल उन्हनि जा पावर जोड़ करे वठूं। एक्स जो 1 ऐं हिन एक्स जो 1, हुन खां पोइ y आहे, हिन y जो 1 ऐं हिन y जा 2।
सही थी वियो। हाणे ही साॻा 3 1 ऐं 1 2 थी विया, ठीकु आहे, 1 ऐं 2 3 थी विया, इहो पंहिंजो जवाबु आहे। उमेदु आहे सम्झ आयो हूंदो। को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था, ऐं हेठि जेकी डिस्क्रिप्शन में ऐं कमेंट में प्लेलिस्ट ॾिनल आहे हुनखे ॾिसणु न विसारिजो। ईअं तव्हांजी वधीक प्रैक्टिस थी वेंदी ऐं अलजेब्रा जा बाक़ी पोर्शन बि क्लियर थी वेंदा। मिलो था नई वीडियो में, ख़ुदा हाफ़िज़।